अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं तकरार ड्रामे जे हवाले सां ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर करूं। दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई हाणे अचण वारे एपिसोड में भावल ऐं सिजावल जो आमनो सामनो थींदो। छा भावल वाक़ई जेका धमकी ॾेई रहियो आहे सिजावल खे, मां हीअं कंदुसि हू कंदुसि, छा इहो कमु कंदो, या वरी सिजावल जेको धमकी ॾेई रहियो आहे भावल खे तूं मौत खे दावत ॾेई रहियो आहीं, छा इहो सच थींदो? छा अचण वारी किस्त में दोस्तों हाणे SHO जे ज़रिए सिजावल ख़ान शेर अली खे गिरफ़्तार कराए छॾींदो, उन खे जेल मोकिले छॾींदो, या नवाब ख़ान वरी या गुत ॾेई नवाब ख़ान शेर अली जे ज़रिए हाणे कमु करण वारो आहे सिजावल जो छा पूरो? छा नवाब ख़ान वाक़ई पुलिस खे रोकींदो सिजावल खे माराइण जे लाइ ऐं शेर अली खे जेका दावत ॾेई रहियो आहे तूं हे कमु कर त मां हीअ कयां, छा इहो कामयाबु थींदो? छा अचण वारे किस्तनि में दोस्तों हाणे भावल ऐं बख़्त गॾिजी दरिया ख़ान खे जेको नुक़सानु ॾेई रहिया आहिनि, छा उनजी छोकिरी सां शादी करण में कामयाबु थी वेंदो वक़्तु? अचण वारे एपिसोड जेका तकरार ड्रामे जूं किस्तूं अचण वारियूं आहिनि, इन में छा छा थियण वारो आहे? हाणे दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणंदो ऐं दरिया ख़ान इहो क़दम खणी कामयाबु थी वेंदो? छा दरिया ख़ान खे इहा ख़बर आहे त जेको आहे मां मूंसां खां बग़ैर कामयाबु थी वेंदुसि? अचण वारे एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन नंढड़ी वीडियो में। अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे बार बार जेको ॿुधायां थो त सिजावल जो मुक़ाबिलो भावल नथो करे सघे, लेकिन मूंसां बि हुनखे सम्झायो आहे भावल खे तूं सिजावल जो मुक़ाबिलो नथो करे सघे, लेकिन भावल बुथ नथो सम्झे इहा ॻाल्हि, ऐं भावल वक़्त जे चवण ते इहो क़दम खणंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में भावल ऐं सिजावल जो आमनो सामनो थींदो। ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो, तूं मुंहिंजी छोकिरी जेको आहे खे पनाह ॾिनी, मीर खे पनाह ॾिनी, ऐं तूं हे क़दम खयां ऐं मीर मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां इज़त मुंहिंजी ख़राबु कयईं। ऐं उते जेको भावल खे सिजावल चवंदो, बाबा ॻाल्हि ॿुध, मीर तुंहिंजी छोकिरी खे निकाह कयो आहे, उन तूं छोकिरी खे इज़त ॾिनी आहे, को ग़लति न कयो अथई, तूं हर भरू वते थो तपंदो हेॾे होॾे। ऐं भावल चवंदो सिजावल खे त मां तोखे बि मारींदुसि, हाणे नंबर अॻियो तुंहिंजो आहे, दरिया ख़ान सां निपटी वठां, नेक्स्ट नंबर तुंहिंजो आहे। ऐं सिजावल इहो दरिया ख़ान जे लाइ भावल सां मिलंदो आहे त पवन जी छोकिरी मां तूं हथु पट, लेकिन भावल वरी उबतो वरी सिजावल खे बि धमकी ॾेई छॾींदो आहे। ऐं सिजावल चवंदो आहे तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो आहीं भावल, अॻे मूंखां बची वएं वार खां, हाणे तूं न बचंदे। ऐं भावल इहा ॻाल्हि ॿुधी करे ऐं चवंदो त ठीकु आहे, इन शइ खे ॾिसंदासीं त केरु वक़्तु ॿुधाईंदो त केरु ॾाढो आहे। ऐं अचण वारा एपिसोड जेको बहितरीनु आहिनि दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त हाणे जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारा उन में शेर अली खे जेको आहे हाणे सिजावल जे मथां वार करण जो मौक़ो मिली वेंदो, ऐं इहो नवाब ख़ान जी पुठी ते हथु रखियो आहे, पुलिस जी कसम खई आहे नवाब ख़ान, लेकिन जेको SHO आयो आहे उहो वरी सिजावल जो यार आहे, नवाब ख़ान जी ॻाल्हि ॿुधंदो कोन। ऐं नवाब ख़ान जेको आहे कोशिशि कंदो त भली शेर अली वार करे पोइ भली बदिजी वञे, सिजावल खे त लेटाए, सम्झे न, हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदो। ॿी बात सिजावल खे पक पइजी वई आहे त नवाब शेर अली हाणे मुंहिंजी ॻाल्हि घाटे में विझण वारो आहे, ऐं हू SHO सां मिली इहे चई चुको आहे त बाबा तूं हे कमु कर, शेर अली खे फसाए ऐं जेल मोकिलियसि, केस कूड़ा सोड़ा हण, लेकिन हुन इहा ॻाल्हि कई त बाबा तूं को क़दम खण, को तरीक़ो कर त शेर अली खे फसायूं। हाणे सिजावल को न को तरीक़ो कंदो शेर अली खे जेको रस्ते खां हटाइण जे लाइ, पुलिस जे कानून जी ॻीची में ट्रोड़ो विझण जे लाइ। ऐं इहो ट्रोड़ो जेको आहे शेर अली खे घाटे में पवंदो, लेकिन उन खां पहिरियां जेको आहे वक़्तु निकाह करण जी कोशिशि कंदो छोकिरी सां, ऐं भावल भरपूर इन जो साथ ॾींदो। ऐं छोकिरी त मना अॻे ई करे रही आहे बार बार, बाबा मां हीउ निकाह न कंदुसि, तव्हां मर्दनि जी दुश्मनी आहे, तव्हां मर्द ई ॼाणियो। लेकिन दोस्तों हक़ीक़त में पुछो, माइनि खे अगवा करण वारो किसो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार में शुरू थियो आहे। अॻे जेका ड्रामा ऐं फिल्मूं ईंदियूं उन्हनि में न हूंदो। इहा ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू सच में हाणे ईअं अगवा परायूं नियाणियूं करनि था, इहो अमल सफ़ा ख़राबु आहे, इहो ग़लति जेको आहे मैसेज वञे थो माण्हुनि ताईं, ऐं माण्हू वरी ओड़ा क़दम सची ज़िंदगी में करनि था। नियाणियुनि खे अगवा करण वारो न ॾेखारियो वञे, जेको अगवा करे त उनजो सिर कलम कयो वञे, जीअं फिल्म में ॾिसी करे माण्हू सच में बि भुल में बि ईअं न करनि। हालांकि इहो माण्हू ॾिसी करे वरी अहिड़ो कमु सचमुच में परायूं नियाणियुनि में हथु विझनि था। माण्हू हक़ीक़त में रोज़ानो ख़बरनि में असां ॾिसूं था त हिते नियाणी अगवा थी वई, हिते अॻे ड्रामनि में फिल्मनि में सुठो मैसेज ॾींदा हुया, हाणे जेको ड्रामनि में मैसेज अचे थो तमामु ग़लति मैसेज ॾिनो वञे थो। बहरहाल दोस्तों हाणे हिनखे केरु सम्झाए, हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, गुलाब ड्रामो बि हाणे ईद 2-3 ॾींहं बचा आहिनि, इन खां पोइ ईद खां पोइ जेको आहे शूटिंग स्टार्ट थींदी ऐं भरपूर तरीक़े सां इन जी शूट कई वेंदी ऐं ड्रामो शूट थियो वेंदो। ऐं बहितरीनु ड्रामो आहे, गुलाब बि को हल्को फुल्को ड्रामो नाहे,
ऐं इन जी पूरी स्टार्टिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि त काफ़ी फिल्मां बि अची रहियूं आहिनि ईद जूं, उहे बि तमामु जल्द सां पंहिंजे पेज ते बि उन्हनि जी अपडेट ॾींदासीं ऐं उन्हनि जा टीज़र बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं थी सघे थो उनजा बि रिव्यू कयो। लेकिन हिन टाइम ड्रामा रिव्यू तकरार जा जेका असां कयूं था त असांखे टाइम न आहे उन्हनि जो, लेकिन पेज ते उहो रखी सघूं था दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे जो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं आख़िरी स्पेल पूरो थींदो त ड्रामो एंड थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे भावल वारो मसइलो हल थी वियो, सिजावल वारो, त पोइ शेर अली ऐं जेको आहे उहो बि मसइलो पुलिस में बि होॾे होॾे हल थी वियो, त पोइ नवाब खान जो ॿार वेंदो ऐं नवाब खान थी सघे थो त हिन चकर हिन धक खां मुश्किल बचे ऐं मूसा ऐं सिजावल जे वर जेको चढ़ंदो न ऐं ज़लील थींदो, ख़्वार थींदो इहो जेको आहे नवाब खान। ऐं नवाब खान सां किनी हालत थियण वारी आहे। ऐं दोस्तों ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी पंहिंजी अपडेट हूंदी आहे, पंहिंजे हिसाब सां हूंदी आहे, लेकिन तकरार ड्रामे जी कहाणी ऐं बहितरीनु हली रही आहे, सुठे नमूने सां हली रही आहे, भरपूर हली रही आहे। बहरहाल दोस्तों हर कंहिंजो पंहिंजो सिस्टम आहे दोस्तों। एपिसोड जेका तकरार ड्रामे जूं क़िस्तूं अचण वारियूं आहिनि, इन में छा छा थियण वारो आहे, हाणे दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणंदो ऐं दरिया ख़ान इहो क़दम खणी कामयाबु थी वेंदो, छा दरिया ख़ान खे इहा ख़बर आहे त जेको आहे मां मूसा खां बग़ैर कामयाबु थी वेंदुसि। अचण वारे एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन नंढड़ी वीडियो में अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे बार बार जेको ॿुधायां थो त सिजावल जो मुक़ाबिलो भावल नथो करे सघे, लेकिन मूसा बि हुनखे सम्झायो आहे भावल खे तूं सिजावल जो मुक़ाबिलो नथो करे सघे, लेकिन भावल बुथ नथो सम्झे इहा ॻाल्हि। ऐं भावल भक्त जे चवण ते इहो क़दम खणंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में भावल ऐं सिजावल जो आमणो सामणो थींदो ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो, तूं मुंहिंजी छोकिरी जेको आहे खे पनाह ॾिनी, मीर खे पनाह ॾिनी ऐं तूं हे क़दम खयां ऐं मीर मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां इज़त मुंहिंजी ख़राबु कयईं। ऐं उते जेको भावल खे सिजावल चवंदो, बाबा ॻाल्हि ॿुध, मीर तुंहिंजी छोकिरी खे निकाह कयो आहे, उन तूं छोकिरी खे इज़त ॾिनी आहे, को ग़लति न कयो अथई, तूं हर भरू वते थो तपंदो हेॾे होॾे। ऐं भावल चवंदो सिजावल खे त मां तोखे बि मारींदुसि, हाणे नंबर अॻियो तुंहिंजो आहे, दरिया ख़ान सां निपटी वठां, नेक्स्ट नंबर तुंहिंजो आहे। ऐं सिजावल इहो दरिया ख़ान जे लाइ भावल सां मिलंदो आहे त बबन जी छोकिरी मां तूं हथु पट, लेकिन भावल वरी उबतो वरी सिजावल खे बि धमकी ॾेई छॾींदो आहे। ऐं सिजावल चवंदो आहे तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो आहीं भावल, अॻे मूंखां बची वएं वार खां, हाणे तूं न बचंदे। ऐं भावल इहा ॻाल्हि ॿुधी करे ऐं चवंदो त ठीकु आहे, इन शइ खे ॾिसंदासीं त केरु वक़्तु ॿुधाईंदो त केरु ॾाढो आहे। ऐं अचण वारा एपिसोड जेको बहितरीनु आहिनि दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त हाणे जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारा उन में शेर अली खे जेको आहे हाणे सिजावल जे मथां वार करण जो मौक़ो मिली वेंदो ऐं इहो नवाब खान जी पुठी ते हथु रखियो आहे, पुलिस जी कसम खई आहे नवाब खान, लेकिन जेको SHO आयो आहे उहो वरी सिजावल जो यार आहे, नवाब खान जी ॻाल्हि ॿुधंदो कोन। ऐं नवाब खान जेको आहे कोशिशि कंदो त भली शेर अली वार करे पोइ भली बदिजी वञे, सिजावल खे त लेटाए, सम्झे न, हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदो। ॿी बात सिजावल खे पक पइजी वई आहे त नवाब शेर अली हाणे मुंहिंजी ॻाल्हि घाटे में विझण वारो आहे ऐं हू SHO सां मिली इहे चई चुको आहे त बाबा तूं हे कमु कर, शेर अली खे फसाए ऐं जेल में मोकिलियसि, केस कूड़ा सोड़ा हण। लेकिन हुन इहा ॻाल्हि कई त बाबा तूं को क़दम खण, को तरीक़ो कर त शेर अली खे फसायूं। हाणे सिजावल को न को तरीक़ो कंदो शेर अली खे जेको रस्ते खां हटाइण जे लाइ, पुलिस जे कानून जी ॻिची में ट्रोड़ो विझण जे लाइ। ऐं इहो ट्रोड़ो जेको आहे शेर अली खे घाटे में पवंदो, लेकिन उन खां पहिरियां जेको आहे भक्त निकाह करण जी कोशिशि कंदो छोकिरी सां ऐं भावल भरपूर इन जो साथ ॾींदो। ऐं छोकिरी त मना अॻे ई करे रही आहे बार बार, पापा मां हीउ निकाह न कंदुसि, तव्हां मर्दनि जी दुश्मनी आहे, तव्हां मर्द ई ॼाणियो। लेकिन दोस्तों हक़ीक़त में पुछो, माइनि खे अगवा करण वारो किसो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार में शुरू थियो आहे। अॻे जेका ड्रामा ऐं फिल्मूं ईंदियूं उन्हनि में न हूंदो। इहा ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू सच में हाणे ईअं अगवा परायूं नियाणियूं करनि था। इहो अमल सफ़ा ख़राबु आहे, इहो ग़लति जेको आहे मैसेज वञे थो माण्हुनि ताईं ऐं माण्हू वरी ओड़ा क़दम सची ज़िंदगी में करनि था। नियाणियुनि खे अगवा करण वारो न ॾेखारियो वञे, जेको अगवा करे त उनजो सिर कलम कयो वञे, जीअं फिल्म में ॾिसी करे माण्हू सच में बि भुल में बि ईअं न करनि। हालांकि इहो माण्हू ॾिसी करे वरी अहिड़ो कमु सचमुच में पराइनि नियाणियुनि में हथु विझनि था। माण्हू हक़ीक़त में रोज़ानो ख़बरनि में असां ॾिसूं था त हिते नियाणी अगवा थी वई, हिते। अॻे ड्रामनि में फिल्मनि में सुठो मैसेज ॾींदा हुया, हाणे जेको ड्रामनि में मैसेज अचे थो तमामु ग़लति मैसेज ॾिनो वञे थो।
बहरहाल दोस्तों हाणे हिनखे केरु सम्झाए हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा रहूं दोस्तों। दुलाब ड्रामो बि हाणे ईद खां 2-3 ॾींहं बचा आहिनि। इन खां पोइ ईद खां पोइ जेको आहे शूटिंग स्टार्ट थींदी ऐं भरपूर तरीक़े सां इन जी शूट कई वेंदी ऐं ड्रामो शूट थियो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब बि को हल्को फुल्को ड्रामो नाहे ऐं इन जी पूरी स्टार्टिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि त काफ़ी फिल्मां बि अची रहियूं आहिनि ईद जूं, उहे बि तमामु जल्द सां पंहिंजे पेज ते बि उन्हनि जी अपडेट ॾींदासीं ऐं उन्हनि जा टीज़र बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं थी सघे थो उनजा बि रिव्यू कयो। लेकिन हिन टाइम ड्रामा रिव्यू तकरार जा जेका असां कयूं था त असांखे टाइम न आहे उन्हनि जो, लेकिन पेज ते उहो रखी सघूं था दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे जो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं आख़िरी स्पेल पूरो थींदो त ड्रामो एंड थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे भावल वारो मसइलो हल थी वियो, सिजावल वारो, त पोइ शेर अली ऐं जेको आहे उहो बि मसइलो पुलिस में बि होॾे होॾे हल थी वियो त पोइ नवाब खान जो ॿार वेंदो ऐं नवाब खान थी सघे थो त हिन चकर हिन धक खां मुश्किल बचे ऐं मूसा ऐं सिजावल जे वर जेको चढ़ंदो न ऐं ज़लील थींदो, ख़्वार थींदो इहो जेको आहे नवाब खान। ऐं नवाब खान सां किनी हालत थियण वारी आहे। ऐं दोस्तों ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी पंहिंजी अपडेट हूंदी आहे, पंहिंजे हिसाब सां हूंदी आहे। लेकिन तकरार ड्राकी जेका धमकी ॾेई रहियो आहे सिजावल खे, मां हीअं कंदुसि हू कंदुसि, छा इहो कमु कंदो, या वरी सिजावल जेको धमकी ॾेई रहियो आहे भावल खे तूं मौत खे दावत ॾेई रहियो आहीं, छा इहो सच थींदो? छा अचण वारी किस्त में दोस्तों हाणे SHO जे ज़रिए सिजावल खान शेर अली खे गिरफ़्तार कराए छॾींदो, उन खे जेल मोकिले छॾींदो, या नवाब खान वरी या गुत ॾेई नवाब खान शेर अली जे ज़रिए हाणे कमु करण वारो आहे सिजावल जो छा पूरो? छा नवाब खान वाक़ई पुलिस खे रोकींदो सिजावल खे माराइण जे लाइ ऐं शेर अली खे जेका दावत ॾेई रहियो आहे तूं हे कमु कर त मां हीअ कयां, छा इहो कामयाबु थींदो? छा अचण वारे किस्तनि में दोस्तों हाणे भावल ऐं बख़्त गॾिजी दरिया खान खे जेको नुक़सानु ॾेई रहिया आहिनि, छा उनजी छोकिरी सां शादी करण में कामयाबु थी वेंदो बख़्त? अचण वारनि एपिसोड जेका तकरार ड्रामे जूं किस्तूं अचण वारियूं आहिनि इन में छा छा थियण वारो आहे? हाणे दरिया खान कहिड़ो क़दम खणंदो ऐं दरिया खान इहो क़दम खणी कामयाबु थी वेंदो? छा दरिया खान खे इहा ख़बर आहे त जेको आहे मां मूसा खां बग़ैर कामयाबु थी वेंदुसि? अचण वारे एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन नंढड़ी वीडियो में अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे बार बार जेको ॿुधायां थो त सिजावल जो मुक़ाबिलो भावल नथो करे सघे, लेकिन मूसा बि हुनखे सम्झायो आहे भावल खे तूं सिजावल जो मुक़ाबिलो नथो करे सघे, लेकिन भावल बुथ नथो सम्झे इहा ॻाल्हि ऐं भावल भक्त जे चवण ते इहो क़दम खणंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में भावल ऐं सिजावल जो आमणो सामणो थींदो ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो तूं मुंहिंजी छोकिरी जेको आहे खे पनाह ॾिनी, मीर खे पनाह ॾिनी ऐं तूं हे क़दम खयां ऐं मीर मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां इज़त मुंहिंजी ख़राबु कयईं। ऐं उते जेको भावल खे सिजावल चवंदो बाबा ॻाल्हि ॿुध, मीर तुंहिंजी छोकिरी खे निकाह कयो आहे, उन तूं छोकिरी खे इज़त ॾिनी आहे, को ग़लति न कयो अथई, तूं हरू भरू वते थो तपंदो हेॾे होॾे। ऐं भावल चवंदो सिजावल खे त मां तोखे बि मारींदुसि, हाणे नंबर अॻियो तुंहिंजो आहे, दरिया खान सां निपटी वठां, नेक्स्ट नंबर तुंहिंजो आहे। ऐं सिजावल इहो दरिया खान जे लाइ भावल सां मिलंदो आहे त बबन जी छोकिरी मां तूं हथु पट, लेकिन भावल वरी उबतो वरी सिजावल खे बि धमकी ॾेई छॾींदो आहे ऐं सिजावल चवंदो आहे तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो आहीं भावल, अॻे मूंखां बची वएं वार खां, हाणे तूं न बचंदे। ऐं भावल इहा ॻाल्हि ॿुधी करे ऐं चवंदो त ठीकु आहे, इन शइ खे ॾिसंदासीं त केरु वक़्तु ॿुधाईंदो त केरु ॾाढो आहे। ऐं अचण वारा एपिसोड जेको बहितरीनु आहिनि दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त हाणे जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारा उन में शेर अली खे जेको आहे हाणे सिजावल जे मथां वार करण जो मौक़ो मिली वेंदो ऐं इहो नवाब खान जी पुठी ते हथु रखियो आहे, पुलिस जी कसम खई आहे नवाब खान, लेकिन जेको SHO आयो आहे उहो वरी सिजावल जो यार आहे, नवाब खान जी ॻाल्हि ॿुधंदो कोन ऐं नवाब खान जेको आहे कोशिशि कंदो त भली शेर अली वार करे पोइ भली बदिजी वञे, सिजावल खे त लेटाए, सम्झे न, हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदो। ॿी बात सिजावल खे पक पइजी वई आहे त नवाब शेर अली हाणे मुंहिंजी ॻाल्हि घाटे में विझण वारो आहे ऐं हू SHO सां मिली इहे चई चुको आहे त बाबा तूं हे कमु कर, शेर अली खे फसाए ऐं जेल मोकिलेसि, केस कूड़ा सोड़ा हण, लेकिन हुन इहा ॻाल्हि कई त बाबा तूं को क़दम खण, को तरीक़ो कर त शेर अली खे फसायूं। हाणे सिजावल को न को तरीक़ो कंदो शेर अली खे जेको आहे रस्ते खां हटाइण जे लाइ, पुलिस जे कानून जी ॻिची में ट्रोड़ो विझण जे लाइ, ऐं इहो ट्रोड़ो जेको आहे शेर अली खे घाटे में पवंदो, लेकिन उन खां पहिरियां जेको आहे भक्त निकाह करण जी कोशिशि कंदो छोकिरी सां ऐं भावल भरपूर इन जो साथ ॾींदो ऐं छोकिरी त मना अॻे ई करे रही आहे बार बार, बाबा मां हीअ निकाह न कंदुसि, तव्हां मर्दनि जी दुश्मनी आहे,
तव्हां मर्द थी ॼाणियो। लेकिन दोस्तों हक़ीक़त में पुछो माइन खे अगवा करण वारो किस्सो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार में शुरू थियो आहे। अॻे जेका ड्रामा ऐं फिल्मूं ईंदियूं उन्हनि में न हूंदो। इहा ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू सच में हाणे ईअं अगवा परायूं नियाणियूं करनि था। इहो अमल सफ़ा ख़राबु आहे। इहो ग़लति जेको आहे मैसेज वञे थो माण्हुनि ताईं ऐं माण्हू वरी ओड़ा क़दम सची ज़िंदगी में करनि था। नियाणियुनि खे अगवा करण वारो न ॾेखारियो वञे। जेको अगवा करे त उनजो सिर कलम कयो वञे। जीअं फिल्म में ॾिसी करे माण्हू सच में बि भुल में बि ईअं न करनि। हालांकि इहो माण्हू ॾिसी करे वरी अहिड़ो कमु सचमुच में परायूं नियाणियुनि में हथु विझनि था। माण्हू हक़ीक़त में रोज़ानो ख़बरुनि में असां ॾिसूं था त हिते नियाणी अगवा थी वई हिते। अॻे ड्रामनि में फिल्मुनि में सुठो मैसेज ॾींदा हुया। हाणे जेको ड्रामनि में मैसेज अचे थो तमामु ग़लति मैसेज ॾिनो वञे थो। बहरहाल दोस्तों हाणे हिनखे केरु सम्झाए हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा रहूं। दोस्तों दुलाब ड्रामो बि हाणे ईद 2-3 ॾींहं बचा आहिनि। इन खां पोइ ईद खां पोइ जेको आहे शूटिंग स्टार्ट थींदी ऐं भरपूर तरीक़े सां हिनजी शूट कई वेंदी ऐं ड्रामो शूट थियो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब बि को हल्को फुल्को ड्रामो नाहे ऐं इन जी पूरी स्टार्टिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि त काफ़ी फिल्मां बि अची रहियूं आहिनि ईद जूं। उहे बि तमामु जल्द असां पंहिंजे पेज ते बि उन्हनि जी अपडेट ॾींदासीं ऐं उन्हनि जा टीज़र बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं थी सघे थो उनजा बि रिव्यू कयो। लेकिन हिन टाइम ड्रामा रिव्यू तकरार जा जेका असां कयूं था त असांखे टाइम न आहे उन्हनि जो। लेकिन पेज ते उहो रखी सघूं था दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे जो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं आख़िरी स्पेल पूरो थींदो त ड्रामो एंड थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे भावल वारो मसइलो हल थी वियो सिजावल वारो। त पोइ छा गोत ॾेई नवाब खान शेर अली जे ज़रिए हाणे कमु करण वारो आहे सिजावल जो छा पूरो। छा नवाब खान वाक़ई पुलिस खे रोकींदो सिजावल खे माराइण जे लाइ ऐं शेर अली खे जेका दावत ॾेई रहियो आहे तूं हे कमु कर त मां हीअ कयां। छा इहो कामयाबु थींदो। छा अचण वारे किस्तनि में दोस्तों हाणे भावल ऐं बख़्त गॾिजी दरिया खान खे जेको नुक़सानु ॾेई रहिया आहिनि छा उनजी छोकिरी सां शादी करण में कामयाबु थी वेंदो वक़्त। अचण वारनि एपिसोड जेका तकरार ड्रामे जूं किस्तूं अचण वारियूं आहिनि इन में छा छा थियण वारो आहे। हाणे दरिया खान कहिड़ो क़दम खणंदो ऐं दरिया खान इहो क़दम खणी कामयाबु थी वेंदो। छा दरिया खान खे इहा ख़बर आहे त जेको आहे मां मूंसां खां बग़ैर कामयाबु थी वेंदुसि। अचण वारे एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन नंढड़ी वीडियो में अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे बार बार जेको ॿुधायां थो त सिजावल जो मुक़ाबिलो भावल नथो करे सघे। लेकिन मूंसां बि हुनखे सम्झायो आहे भावल खे तूं सिजावल जो मुक़ाबिलो नथो करे सघे। लेकिन भावल बुथ नथो सम्झे इहा ॻाल्हि ऐं भावल भक्त जे चवण ते इहो क़दम खणंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में भावल ऐं सिजावल जो आमणो सामणो थींदो ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो तूं मुंहिंजी छोकिरी जेको आहे खे पनाह ॾिनी मीर खे पनाह ॾिनी ऐं तूं हे क़दम खयां ऐं मीर मूंसां ज़ुल्म कयो मूंसां इज़त मुंहिंजी ख़राबु कयईं। ऐं उते जेको भावल खे सिजावल चवंदो बाबा ॻाल्हि ॿुध मीर तुंहिंजी छोकिरी खे निकाह कयो आहे उन तूं छोकिरी खे इज़त ॾिनी आहे को ग़लति न कयो अथई तूं हर भरू वते थो तपंदो हेॾे होॾे। ऐं भावल चवंदो सिजावल खे त मां तोखे बि मारींदुसि हाणे नंबर अॻियो तुंहिंजो आहे दरिया खान सां निपटी वठां नेक्स्ट नंबर तुंहिंजो आहे। ऐं सिजावल इहो दरिया खान जे लाइ भावल सां मिलंदो आहे त बबन जी छोकिरी मां तूं हथु पट। लेकिन भावल वरी उबतो वरी सिजावल खे बि धमकी ॾेई छॾींदो आहे ऐं सिजावल चवंदो आहे तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो आहीं भावल अॻे मूंखां बची वएं वार खां हाणे तूं न बचंदे। ऐं भावल इहा ॻाल्हि ॿुधी करे ऐं चवंदो त ठीकु आहे इन शइ खे ॾिसंदासीं त केरु वक़्तु ॿुधाईंदो त केरु ॾाढो आहे। ऐं अचण वारा एपिसोड जेको बहितरीनु आहिनि दोस्तो। पहिरीं ॻाल्हि त हाणे जेके नेक्स्ट एपिसोड अचण वारा उन में शेर अली खे जेको आहे हाणे सिजावल जे मथां वार करण जो मौक़ो मिली वेंदो ऐं इहो नवाब खान जी पुठी ते हथु रखियो आहे पुलिस जी कसम खई आहे नवाब खान। लेकिन जेको SHO आयो आहे उहो वरी सिजावल जो यार आहे नवाब खान जी ॻाल्हि ॿुधंदो कोन ऐं नवाब खान जेको आहे कोशिशि कंदो त भली शेर अली वार करे पोइ भली बदिजी वञे सिजावल खे त लिटाए सम्झे न हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदो। ॿी बार सिजावल खे पक पइजी वई आहे त नवाब शेर अली हाणे मुंहिंजी ॻाल्हि घाटे में विझण वारो आहे ऐं हू SHO सां मिली इहे चई चुको आहे त बाबा तूं हे कमु कर शेर अली खे फसाए ऐं जेल में मोकिलियसि केस कूड़ा सोड़ा हण। लेकिन हुन इहा ॻाल्हि कई त बाबा तूं को क़दम खण को तरीक़ो कर त शेर अली खे फसायूं। हाणे सिजावल को न को तरीक़ो कंदो शेर अली खे जेको रस्ते खां हटाइण जे लाइ पुलिस जे कानून जी ॻीची में ट्रोड़ो विझण जे लाइ ऐं इहो ट्रोड़ो जेको आहे शेर अली खे घाटे में पवंदो। लेकिन उन खां पहिरियां जेको आहे वक़्तु निकाह करण जी कोशिशि कंदो छोकिरी सां ऐं भावल भरपूर इन जो साथ ॾींदो ऐं छोकिरी त मना अॻे ई करे रही आहे बार बार पापा मां हीउ निकाह न कंदुसि तव्हां मर्दनि जी दुश्मनी आहे
तव्हां मर्द थी ॼाणियो। लेकिन दोस्तों हक़ीक़त में पुछो माइन खे अगवा करण वारो किस्सो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार में शुरू थियो आहे। अॻे जेका ड्रामा फिल्मूं ईंदियूं उन्हनि में न हूंदो। इहा ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू सच में हाणे ईअं अगवा परायूं नाणियूं करनि था। इहो अमल सफ़ा ख़राबु आहे। इहो ग़लति जेको आहे मैसेज वञे थो माण्हुनि ताईं ऐं माण्हू वरी ओड़ा क़दम सची ज़िंदगी में करनि था। नियाणियुनि खे अगवा करण वारो न ॾेखारियो वञे। जेको अगवा करे त उनजो सिर कलम कयो वञे। जीअं फिल्म में ॾिसी करे माण्हू सच में बि भुल में बि ईअं न करनि। हालांकि इहो माण्हू ॾिसी करे वरी अहिड़ो कमु सचमुच में पराइनि नियाणियुनि में हथु विझनि था। माण्हू हक़ीक़त में रोज़ानो ख़बरुनि में असां ॾिसूं था त हिते नियाणी अगवा थी वई हिते। अॻे ड्रामनि में फिल्मुनि में सुठो मैसेज ॾींदा हुया। हाणे जेको ड्रामनि में मैसेज अचे थो तमामु ग़लति मैसेज ॾिनो वञे थो। बहरहाल दोस्तों हाणे हिनखे केरु सम्झाए हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा रहूं। दोस्तों दुलाब ड्रामो बि हाणे ईद 2-3 ॾींहं बचा आहिनि। इन खां पोइ ईद खां पोइ जेको आहे शूटिंग स्टार्ट थींदी ऐं भरपूर तरीक़े सां हिनजी शूट कई वेंदी ऐं ड्रामो शूट थियो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब बि को हल्को फुल्को ड्रामो नाहे ऐं इन जी पूरी स्टार्टिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि त काफ़ी फिल्मां बि अची रहियूं आहिनि ईद जूं। उहे बि तमामु जल्द असां पंहिंजे पेज ते बि उन्हनि जी अपडेट ॾींदासीं ऐं उन्हनि जा टीज़र बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं थी सघे थो उन जा बि रिव्यू कयो। लेकिन हिन टाइम ड्रामा रिव्यू तकरार जा जेका असां कयूं था त असांखे टाइम न आहे उन्हनि जो। लेकिन पेज ते उहो रखी सघूं था दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे जो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं आख़िरी स्पेल पूरो थींदो त ड्रामो एंड थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे भावल वारो मसइलो हल थी वियो सिजावल वारो। त पोइ शेर अली ऐं जेको आहे उहो बि मसइलो पुलिस में बि वॾे वॾे हल थी वियो। त पोइ नवाब खान जो ॿार वेंदो ऐं नवाब खान थी सघे थो त हिन चकर हिन धक खां मुश्किल बचे ऐं मूसा ऐं सिजावल जे वर जेको चढ़ंदो न ऐं ज़लील थींदो ख़्वार थींदो। इहो जेको आहे कर शेर अली खे फसाए ऐं जेल में मोकिलियसि केस कूड़ा सोड़ा हणनि। लेकिन हुन इहा ॻाल्हि कई त बाबा तूं को क़दम खण को तरीक़ो कर त शेर अली खे फसायूं। हाणे सिजावल को न को तरीक़ो कंदो शेर अली खे जेको रस्ते खां हटाइण जे लाइ पुलिस जे कानून जी ॻिची में ट्रोड़ो विझण जे लाइ। ऐं इहो ट्रोड़ो जेको आहे शेर अली खे घाटे में पवंदो। लेकिन उन खां पहिरियां जेको आहे वक़्तु निकाह करण जी कोशिशि कंदो छोकिरी सां ऐं भावल भरपूर इन जो साथ ॾींदो ऐं छोकिरी त मना अॻे ई करे रही आहे बार बार पापा मां ही निकाह न कंदुसि। तव्हां मर्दनि जी दुश्मनी आहे तव्हां मर्द थी ॼाणियो। लेकिन दोस्तों हक़ीक़त में पुछो माइन खे अगवा करण वारो किस्सो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार में शुरू थियो आहे। अॻे जेका ड्रामा फिल्मूं ईंदियूं उन्हनि में न हूंदो। इहा ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू सच में हाणे ईअं अगवा परायूं नाणियूं करनि था। इहो अमल सफ़ा ख़राबु आहे। इहो ग़लति जेको आहे मैसेज वञे थो माण्हुनि ताईं ऐं माण्हू वरी ओड़ा क़दम सची ज़िंदगी में करनि था। नियाणियुनि खे अगवा करण वारो न ॾेखारियो वञे। जेको अगवा करे त उनजो सिर कलम कयो वञे। जीअं फिल्म में ॾिसी करे माण्हू सच में बि भुल में बि ईअं न करनि। हालांकि इहो माण्हू ॾिसी करे वरी अहिड़ो कमु सचमुच में पराइनि नियाणियुनि में हथु विझनि था। माण्हू हक़ीक़त में रोज़ानो ख़बरुनि में असां ॾिसूं था त हिते नियाणी अगवा थी वई हिते। अॻे ड्रामनि में फिल्मुनि में सुठो मैसेज ॾींदा हुया। हाणे जेको ड्रामनि में मैसेज अचे थो तमामु ग़लति मैसेज ॾिनो वञे थो। बहरहाल दोस्तों हाणे हिनखे केरु सम्झाए हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा रहूं। दोस्तों दुलाब ड्रामो बि हाणे ईद 2-3 ॾींहं बचा आहिनि। इन खां पोइ ईद खां पोइ जेको आहे शूटिंग स्टार्ट थींदी ऐं भरपूर तरीक़े सां हिनजी शूट कई वेंदी ऐं ड्रामो शूट थियो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब बि को हल्को फुल्को ड्रामो नाहे ऐं इन जी पूरी स्टार्टिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि त काफ़ी फिल्मां बि अची रहियूं आहिनि ईद जूं। उहे बि तमामु जल्द असां पंहिंजे पेज ते बि उन्हनि जी अपडेट ॾींदासीं ऐं उन्हनि जा टीज़र बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं थी सघे थो उन जा बि रिव्यू कयो। लेकिन हिन टाइम ड्रामा रिव्यू तकरार जा जेका असां कयूं था त असांखे टाइम न आहे उन्हनि जो। लेकिन पेज ते उहो रखी सघूं था दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे जो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं आख़िरी स्पेल पूरो थींदो त ड्रामो एंड थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे भावल वारो मसइलो हल थी वियो सिजावल वारो। त पोइ शेर अली ऐं जेको आहे उहो बि मसइलो पुलिस में बि वॾे वॾे हल थी वियो। त पोइ नवाब खान जो ॿार वेंदो ऐं नवाब खान थी सघे थो त हिन चकर हिन धक खां मुश्किल बचे ऐं मूसा ऐं सिजावल जे वर जेको चढ़ंदो न ऐं ज़लील थींदो ख़्वार थींदो। इहो जेको आहे नवाब खान ऐं नवाब खान सां किनी हालत थियण वारी आहे। ऐं दोस्तों ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी पंहिंजी अपडेट हूंदी आहे पंहिंजे हिसाब सां हूंदी आहे। लेकिन तकरार ड्रामे जी कहाणी ऐं बहितरीनु हली रही आहे सुठे नमूने सां हली रही आहे भरपूर हली रही आहे। बहरहाल दोस्तों हर कंहिंजो पंहिंजो सिस्टम आहे। दोस्तों वीडियो तव्हां अगरि असांजो फुल ॾिसंदा आहियो तव्हांखे नंढिड़ो रिक्वेस्ट नंढिड़ी
जेका असांजी ख़्वाहिश आहे त महिरबानी करे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो जे तव्हां न आहे कयो वेठा हो त पोइ बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, वीडियो खे लाइक करे छॾियो, इन ते सुठा कमेंट बि कयो। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, इहो तव्हांजी मोहबत हूंदी आहे। असांखे बेस लाइक जे ज़रिए सब्सक्राइब जे ज़रिए कमेंट ज़रिए असां ताईं पुॼी वेंदी आहे, तव्हांजी इहे मोहबतूं हूंदियूं आहिनि। इहे जेको दोस्तो कजो ऐं वीडियो जी लिंक ज़रूरु शेयर कंदा कयो व्हाट्सअप ग्रुपनि में, पर्सनल दोस्तनि ॾे, यारनि ॾे, फेसबुक ते, ऐं इहा बि तव्हांजी मोहबत हूंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी क़िस्त में। अल्लाह हाफ़िज़।